पर को अहिड़ो वक़्तु जेको तव्हांखे अञा यादि अचे इहो मुंहिंजी ज़िंदगी जो सभिनी मां ॾुखियो वक़्तु रहियो आहे? असांजा सभु ॾुखिया वक़्त आहिनि। पूरी लाइफ अहिड़ी गुज़ारी आहे जो माना मतिलबु कीअं खणी चइजे, कंधनि ते हलियाऊं, सदाईं रिस्क ते, सदाईं निशान ते, सदाईं तकलीफ़नि में। अच्छा, तव्हांजी कामयाबी जे पुठियां तव्हां छा था सम्झो, कंहिंजो हथु आहे? लखी कारकुन तव्हां सां गॾु आहिनि, सभिनी जो साईं जीएम सैयद जो जेका हुनजी मोहबत, जेका प्यार शफ़क़त असांखे मिलियो, उन्ही जो ई हथु आहे। साईं जीएम सैयद जी ज़ाती क्वालिटी तव्हांखे कहिड़ी वणंदी, जंहिंसां तव्हां मुतासिर थिया हुजो? साईं जीएम सैयद में उहे सभु ख़ासियतूं हुयूं, उहे सभु खूबियूं हुयूं जेके पैगम्बरनि में हूंदियूं। असांखे साईं जीएम सैयद जे उथण में, वेहण में, ॻाल्हाइण में, ऐं जेका हुन जी एतिरी सियासी बसीरत या फ़िक्री हवाले सां या इल्मी हवाले सां, जेका या राति कचहरीअ में असांखे मतिलबु एॾो उत्साह मिलंदो जो वरियनि जा ॿ महीना हलिया वेंदा हुआसीं कमकारनि में, फील्डनि में, थकी टुटी जॾहिं साईं वटि ईंदा हुआसीं, ॿ ॾींहं ई रहंदा हुआसीं, त एतिरो सुकून मिलंदो जो साईं। अच्छा, साईं तव्हांखे करे को अहिड़ो तोहफ़ो ॾिनो हुजे जेको अञा ताईं तव्हां वटि यादगार जे तौर ते मौजूदु हुजे? हा, साईं मूंखे बिल्कुलु अजरक ॾिना आहिनि, पैसा बि ॾिना साईं मूंखे। ईअं जेल मां आज़ादु थी वेंदो हुउमि, साईं ॾींदो हो जेको आहे। साईं जा ख़त बि मूं वटि पिया आहिनि। ऐं तव्हांखे ड्रेसिंग कहिड़ी वणंदी आहे ख़ुदि? सिंधी ड्रेस जेका पंहिंजी आहे, सलवार कमीज़, सलवार कमीज़। पैंट शर्ट तव्हां कॾहिं कान पाती? पाईंदी हुआसीं अच्छा, रूपोशी जे दौर में। छो सभिनी जे साम्हूं छो न? मतिलबु तॾहिं जॾहिं केसिस वग़ैरह हूंदा हुआ न, असांजी लाइफ जो हिसो या त जेलनि में रहिया आहियूं या रूपोशी में गुज़ारियो आहे। सरकार कढ, असां वरी लिकंदा वठूं या पंहिंजे कमकार में हुजूं। त पोइ जॾहिं सख़्ती जनरल जहाज दौर खां वठी जेको हिन इश्क जे मैदान में हलूं पिया, त पोइ कॾहिं सख़्ती, कॾहिं केस थी वञनि, कॾहिं पुलिस कढ हुजे, त पोइ माण्हू चेंजिंग करे निकिरी वञे। सलवार कमीस पायूं था सदाईं, पैंट शर्ट पाए माण्हू निकिरंदो त हाल फ़िलहाल केरु अंदाज़ो न लॻाईंदो। ईअं मतिलबु पाईंदा आहियूं कॾहिं कॾहिं। बशीर ख़ान कुरैशी साहब, तव्हांजी तमामु घणी महिरबानी असांजे प्रोग्राम में अचण जी।